नाज़रीन रखण लॻे यूसी सांगे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि जो यूसी चेयरमैन शाहिद मरखियाणी जे मनपसंद माण्हुनि खे राशन ॾियण ख़िलाफ़ यूनियन काउंसिल ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। यूसी चेयरमैन ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ ॻोठाणनि गुलाम अली सांगी, नजब अली शेख, गुलाम सरवर रिंद, दिलबर शेख, सावल रिंद, सदर सांगी, गुल हसन शेख ॻाल्हाईंदे चयो त चेयरमैन शाहिद मरखियाणी ग़रीब बेपहुच माण्हुनि खे नज़रअंदाज़ करे वॾेरनि ऐं वाइट कॉलरनि ऐं मनपसंद माण्हुनि खे राशन ॾेई संदसि ख़ुशि कयो आहे। लॉकडाउन जा मुसलसल ॾींहं बुखूं काटण ते मजबूर थी पिया आहियूं। हुननि चयो त जेकॾहिं घरनि खां ॿाहिरि रोज़गार ॻोल्हण निकिरूं था त पुलिस लठियूं पई हणे ऐं यूसी चेयरमैन पार्टीअ जे अॻुवाण जे सिफ़ारिश ते राशन जी लिस्ट ठाराए मनपसंद माण्हुनि में राशन विरायो आहे। ॻोठाणनि वधीक चयो तक जे MPA तोड़े पीपल्स पार्टीअ जे ॿियनि अॻुवाणनि असांजी सार नाहे लधी। ॿिए तरफ़ यूसी चेयरमैन शाहिद मरखियाणी चयो त ग़रीब माण्हुनि जो एहतिजाज करणु हक़ु आहे। जंहिंखे राशन न मिलंदो उहो एहतिजाज कंदो। असांखे गवर्नमेंट तरफ़ां 60 कटा राशन जा मिलनि था जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि में तक़सीम कयूं था।